शफ़ाफ़ चूंडुनि में बदनीयती थींदी त मुदाख़िलत कंदासीं। समूरनि जमातुनि खे चूंडुनि लाइ बराबरी जा मौक़िया मिलणु घुरिजनि। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त कॾहिं बि नाहे चयो त अॼु ताईं रुॻो हिकु ई ईमानदार वज़ीर आज़म आयो आहे। हिकु केस में चयो हो त 1988 में हिकु ईमानदार वज़ीर आज़म हो जंहिंखे पार्लियामेंट ग़लति सम्झो। आइनी इदारनि खे फ़ैसिलनि में तहफ़ुज़ फ़राहम कयो। अदलिया ते बि हमला थी रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट आइनी इदारो आहे जंहिंखे ऑडियो टेप ज़रिए बदनाम कयो पियो वञे। सब्र खां कमु वठी रहिया आहियूं। आइनी इदारे जो तहफ़ुज़ कंदासीं। आइनी इदारे खे बदनाम कंदड़ ऑडियो टेप्स जी का बि अहमियत न आहे। हर एक सहरा था, आज ये सहरा सनत और हिरफत में बदल चुका है। हजारों मेगावाट बिजली पैदा हो रही है जिसकी रोशनी पूरे पाकिस्तान में फैल रही है। 100 साल तक का जखीरा यहाँ पर मौजूद है जो कि हजारों मेगावाट बिजली पैदा कर सकता है। जो पाकिस्तान की तरक्की के दुश्मन हैं उनको मुंह की खानी पड़ेगी, उनको शिकस्ते फाश होगी। कोई कानून और आइन से बालातर नहीं। कोई इस मुल्क के अंदर दहशतगर्दों को पनाह नहीं दे सकता। और अब अगर हम इन दहशतगर्दों को पनाह दें और इनको शील्ड बनाएं, ये नाकाबिले बर्दाश्त है, ये मुमकिन नहीं, इसकी इजाजत नहीं दी जाएगी। को बि कानून खां मथां नाहे। दहशतगर्दनि खे पनाह ॾियण या ढाल बणाइण जी इजाज़त न ॾींदासीं। पाकिस्तान जी तरक़ीअ जा दुश्मन मुंहुं भर वञी किरंदा। मुल्क जो आइन सभिनी ते मुक़दम आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो थरकोल मंसूबे जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त थर जे कोयले मां बिजली पैदा करण जा मुख़्तलिफ़ पाकिस्तान जे तरक़ीअ जा मुख़ालिफ़ आहिनि। जेके बिजली थर जे कोयले मां ठहे थी उहा इम्पोर्ट कई वञे थी त अरबें डॉलर ख़र्च थींदा। थर जो रेगिस्तानी इलाइक़ो वॾी सनअत बणिजी चुको आहे। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं थर में गॾिजी सीड़प कंदियूं त मुल्क तरक़ीअ जी डोड़ में अॻिते निकिरी वेंदो। थर में 100 साल जो ज़ख़ीरो मौजूदु आहे जेको हज़ारें मेगावाट बिजली पैदा करे सघे थो। गुज़िरियल 4 सालनि में ट्रांसमिशन लाइन ते टके जो बि कमु न थियो। 3 अप्रैल ताईं ट्रांसमिशन लाइन से विछायूं वेंदियूं। इनिशिएटिव के नतीजे में जो हमारा मंशूर है, जो हमारा स्लोगन है, खास तौर पे हर बदलेगा पाकिस्तान, वो तो हकीकत में तब्दील होता जा रहा है। हमने तो माजी में ये सुनते थे कि थरपारकर से लोग उठ के जो है वो कराची पहुंचते हैं या लाहौर पहुंचते हैं, कहीं और पहुंचते हैं ताकि वो रोजगार कर सकें। और अब थरकोल की वजह से, चाइना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर की वजह से पूरे पाकिस्तान से लोग आके यहाँ थरपारकर पे काम कर। और ना सिर्फ ऑब्वियसली पाकिस्तान से, हमारे जो चीनी दोस्त है वो तो चीन से आके यहाँ काम कर रहे हैं और ये यकीनन कामयाबी है, फख्र की बायस है हमारे लिए, यहाँ के अवाम के लिए और हमारा मुल्क के लिए। थर तब्दील कंदो पाकिस्तान वारो ख्वाब तेज़ीअ सां साभायो थी रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जे सहकार सबबि सिंध हुकूमत जा मनसूबा तेज़ी सां मुकमल थी रहिया आहिनि। उमीद आहे त अॻिते बि अहिड़ो सिलसिलो जारी रहंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी थरकोल मनसूबे जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त अॻु में ॿुधंदा हुआसीं त थर जा माण्हू कराचीअ में रोज़गार लाइ अचनि था। हाणे चीन जा माण्हू बि थर में कमु करण लाइ अची रहिया आहिनि। अवाम नाकारी प्रोपेगेंडा कंदड़नि खे रद्द करे छॾियो आहे। ये थर के लोगों की का तोहफा है पाकिस्तान के लिए, तो हमने इस थर के लोगों का खास तौर पे ख्याल रखना है। हुकूमत सिंध ये कर रही है। हमने कह दिया है कि थर फाउंडेशन जो हमने बनाई है, रॉयल्टी जो हमें मिलेगी और हम जो 54% शेयर होल्डर्स हैं सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी में, उसमें जो भी प्रॉफिट आएगा हुकूमत सिंध वो थर में खर्च करेगी। मैं प्राइम मिनिस्टर साहब आपसे भी रिक्वेस्ट करूंगा कि फेडरल गवर्नमेंट की तरफ से भी कोई ऐसा, जब हमने पहला प्लांट इधर इनॉग्रेट किया था तो हमने कहा था कि 200 यूनिट बिजली लेता है, उसकी बिल हुकूमत सिंध देती है और अभी दे रही है। तो फेडरल गवर्नमेंट की तरफ से भी ये थर के लोगों के लिए एक बड़ा तोहफा होना चाहिए, इसलिए कि इनकी कंट्रीब्यूशन है और इंशाल्लाह ताला ये थर के लोगों की कंट्रीब्यूशन से ही पाकिस्तान रोशन होगा, पाकिस्तान तरक्की।
वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां थर फाउंडेशन ऐं सिंध एंग्रो कोल माइनिंग मां मिलंदड़ रॉयल्टी थर जे माण्हुनि ते ख़र्च करण जो ऐलान। थर पार्कर में तकरीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो त इस्लाम कोट तालुके में 200 यूनिट्स ताईं बिजली जा बिल सिंध हुकूमत ॾींदी आहे। वफ़ाक़ी हुकूमत बि थर वासियुनि लाइ अहिड़े तोहफ़े जो ऐलान करे थर कोल मां 2640 मेगावाट बिजली नेशनल ग्रिड खे ॾेई रहिया आहियो। 1998 में हिन मनसूबे ते कमु थिए हा त हिन वक़्तु 40,000 मेगावाट बिजली पैदा थी आहे। लाहौर हाई कोर्ट FI ऐं पुलिस खे इमरान खान ख़िलाफ़ कार्रवाई खां रोकण वारो हुकुम वापसि वठी छॾियो। नेब ऐं एंटी करप्शन खां इमरान खान दाख़िल केसनि जा तफ़सील जुमे ताईं पेश करण जी हिदायत। अदालत नेब ऐं एंटी करप्शन खे इमरान खान खे गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। IMF वफ़ाक़ी हुकूमत जे क़दमनि मां मुतमइन न थियो। पेट्रोल ते सब्सिडी वारे मामले ऐं व्याज जी शरह ते ख़दशा बरक़रार। हुकूमत पारां पेट्रोल ते सब्सिडी रोकण ते गौर, व्याज जी शरह में 2% ताईं वाध करण ते गौर। ज़रियनि जो चवणु आहे त IMF पाकिस्तान खां व्याज जी शरह 4% ताईं वधाइण जो मुतालबो कयो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात, मवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो। इंटरनेट सर्विस बि मुतासिर। कराची, हैदराबाद, बद्दीन, ठठोर, सिजावल, थरपारकर, सांगड़, मिठी ऐं उमरकोट समेत ॿियनि इलाइक़नि में तूफ़ानी बरसात बैदि बिजली गायब थी वई। बलोचिस्तान जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जारी। मौसमियात खाते सिंध ऐं बलोचिस्तान समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में बरसाती सिलसिलो सुभाणे ताईं जारी रहण जी यकती करे छॾी। इस्लामाबाद, पंजाब, KP ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़लज़ले ज़मीन खे धोड़े छॾियो। KP में ज़लज़ले सबबि इमारतूं किरण जे नतीजे में 9 ॼणनि जे फ़ौत थियण जी तस्दीक़। 160 खां वधीक ज़ख़्मी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ज़लज़ले बैदि पाक फ़ौज जे समूरनि यूनिट्स ते तयार रहण जो हुकुम ॾेई छॾियो। डेरा इस्माइल खान जे इलाइक़े सगू में शहादत माणींदड़ पाक फ़ौजी हवलदार अज़हर इक़बाल, नाइक मोहम्मद असद ऐं सिपाही ईसा जी जनाज़े निमाज़ अदा। ISPR मूजिबि शहीदनि जी जनाज़े निमाज़ लोधरान, मियां चनू ऐं ॾखण वज़ीरिस्तान में अदा कई वई। शहीदनि जी मुकमल फ़ौजी एज़ाज़ सां गॾु तदफ़ीन बि कई वई। सिंध हाई कोर्ट अदालती हुकुमनि न मञण ते सिंध जे चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत जी पघार रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट जे नासिर अकाउंटेंट जनरल खे चीफ सेक्रेटरी जी पघार बंदि करण लाइ ख़त बि लिखी छॾियो। पघार बंदि करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जेल पुलिस में भर्तियुनि वारे अमल खे रोके छॾियो। स्टे ऑर्डर जारी। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में जेल खाते में पुलिस एहलकारनि जी भर्तियुनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी थी। जेल खाते जे अमलदारनि जवाब दाख़िल कराइण लाइ मोहलत घुरी। अदालत ॿुधणी 3 मई ताईं मुलतवी करे छॾी। लाहौर हाई कोर्ट 1990 खां 2001 ताईं तोशाखाना जो समूरो रिकॉर्ड पब्लिक करण जो हुकुम ॾेई छॾियो। तोहफ़ो ॾींदड़ मुल्क जो बि नालो ज़ाहिर करण जी हिदायत। अदालत चयो आहे त बिना क़ीमत अदा करण जे केर बि तोहफ़ो नथो रखी सघे। हुकूमत चाहे त फ़ैसिले ख़िलाफ़ अपील करे सघे थी।
सिंध पुलिस दाड़ेलनि खिलाफ़ हिकमत अमली जोड़ण में मसरूफ़ दाड़ेलनि माण्हुनि जी अगवा खे इंडस्ट्री बणाए छॾियो। कश्मीर मां मासूम नींगर समेत वधीक बजणा अगवा। सूबे मां अगवा थियलनि जो अंग वधी 21 थी वियो। मुगवी इकबाल नाइच, हसन दश्ती, अरबाब सोलंकी, अब्दुल गफूर बुर्रो, मंसूर, लाल मोहम्मद बुर्रो, अब्दुल रशीद ओगाही, पीर बख्श शेख बाज़ियाब न थिया। मुगवी औरत नाज़ा खोसो ऐं संदसि मासूम धीउ खे पुलिस बाज़ियाब कराए न सघी। कौसर खोसो, अब्दुल रऊफ़ नूनारी, हसीब नूनारी, अनवर अली, जावेद गोलो, बरकत मरहटो ऐं बाज़ियाब न थिया। सिंध मां अगवा जूं वारदातूं रुकजी न सघंदियूं या न? कचे में दाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन थींदो या न वारा सवाल अञा ताईं जवाब तलब। पाकिस्तान में पहिरियों रोज़ो सुभाणे थींदो या न? मरकज़ी जन ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु पेशावर में थींदो। मुल्क जे ॿियनि हिसनि में ज़ैली कमेटियुनि जा इजलास थींदा। शाहिदनि जी रोशनीअ में रमज़ान जी चंड बाबति ऐलान कयो वेंदो। सऊदी अरब समेत नार वारनि मुल्कनि में अॼु राति पहिरियों रोज़ो रखियो वेंदो। सिंध जे सिहत खाते फाइनल शूकास नोटिस बाद 121 घोस्ट डॉक्टरनि मां 39 डॉक्टर्स खे नौकरियुनि मां नेकाली ॾेई छॾी। सिहत खाते जे तर्जुमान मूजिबि घर वेठे पघारूं खणंदड़ 507 डॉक्टर्स खे शूकास नोटिस जारी कयो वियो। कुझु डॉक्टर परॾेह में वेही पघारूं खणनि पिया। गैर हाज़िर डॉक्टर्स खे बरतरफ़ कयो वेंदो।